त वात टुकाणी थी वई चंगेज़ खान सां। हाणे असां बि आज़ाद, इसरार खान बि आज़ाद। आज़ाद भी है जीअं आसमान ते उड़ंदड़ पखी। असां बि चंगेज़ खान खे गालियुनि में अहिड़ो फासायो आहे जो हुनखे का वाट ई न ॾिनी। चंगेज़ खान हक़ जताए त पंहिंजे भाउ ते जताए, असां ते छो? वठेसि पंहिंजो भाउ चयो कोन थो, वरी असांखे थो चए। हालत ॾिसो माण्हुनि जी, जलजन पंहिंजा कोन था, मिनथू ॿियनि खे। किसान खान जी हाणे ईअं सम्झ, खुलम खुला जहिड़े जो ऐलान आहे, कंहिं बि क़िस्म जी रिआयत न थियण घुर्जे। एहसान खान तूं फिकर न कर, हाणे केर बि विच में आयो न त गोली हिक, मुड़ुस ख़तम। थियण बि ईअं घुर्जे, जेको असां सां टक्कर खाए उहो ज़मीन ते न हुजे। उन लाइ इसरार खान जे साह जी रग वठणी पवंदी। बिल्कुलु ईअं ई थींदो। हिननि में ज़िद्दी छोरी आहे सोनेती, हुनखे सबक सेखारणो आहे। त पोइ हली कंहिं हिक न हिक खे खणी था अचूं। अदा चाचा साई वारनि चंगेज़ खान वारनि सां विढ़णु शुरू कयो आहे छा? अम्मा अतिशा बना तो सही चई रही है। पर छो छाते जहिड़ो थियो उन्हनि जे विच में? दर हकीकत इहा आहे त कच्ची बस्ती में छोकिरियूं आहिनि, उन्हनि तां जहिड़ो थियो आहे। छोकिरियुनि तां जहिड़ो? चंगेज़ खान ऐं वकार खान मूंखे रस्ते ते मिलिया हुया, चयनि त असां हालार खान खे सम्झाइण आया आहियूं त जहिड़ो न कयो, तव्हां खणी मुड़ो, जेकॾहिं इसरार खान ज़िद तां नथो लहे त। पोइ उन्हनि तोखे छा चयो? अम्मा इहो ई त, इसरार खान हिकु बस्ती जी छोकिरी ते आशिक़ आहे ऐं हालार खान ऐं एहसान खान उन बस्ती जे छोकिरनि ते बुरी नज़र सां तंग था कनि। छा हाणे हिन जागीरदारनि जो मक़ाम वञी इते पहुतो आहे? रस्ते वेंदड़ छोकिरियुनि ते बुरी नज़र था रखनि? खानदानी न खानदानी माण्हू जी सुञाणप आहे। ही त हवेली जी हक़ीक़ी माण्हुनि खे मारे पाण वारिस थी विया आहिनि। बाक़ी सही थी चवी अम्मा, इन्हनि खे कहिड़ी ख़बर इज़त ऐं मक़ाम, इन्हनि खे कहिड़ी ख़बर रिश्तनि जी। हे त टोड़ण जड़नि, जोड़ण न। हाणे अहिड़ी तबाह परती हिन बेड़े जो ही सॼो बेड़ो परेशान हूंदो। इहा बाहि बरी कीअं? छा आकाश खे ॿुधाया आहे छा त गूंजल सुल्तान वटा? रुगो ॿुधाए न, पर बाहि खे सोलो पढ़ाए मोटियो आहे। इहो बाहि जो सोलो सुल्तान खे साड़ींदो बि या तोड़ींदो? सुल्तान आकाश खां तमामु घणो आहे, माली जानी या बेड़ जे लिहाज खां। आकाश के वाह जो ठाहे ठाहे तक आयो। माना त आकाश खे मारण खां सवा जान न छॾींदे? बिल्कुल न, छो जो हुन मुंहिंजी गूंजल खे पंहिंजो माइल कयो। गूंजल जी दिल में मुंहिंजे लाइ नफ़रत पैदा थी, वो बि आकाश जे करे। जेकॾहिं आकाश गूंजल ऐं मुंहिंजे विच में न अचे त शायदि अॼु गूंजल जुगनू जी हुजे। ऐं ॿी ख़बर गूंदर खां पई आहे त गूंजल बि सुल्तान वटा। माना त पक थी त गूंजल सुल्तान वटा। हाणे आकाश हर हाल में गूंजल खे उतां वठण वेंदो। मुश्किल आहे बाबा, मुश्किल आहे, छो त सुल्तान वॾी रिप आहे। हुनजो वॾनि वॾनि माण्हुनि मालदारनि सां वास्तो आहे। ऐं आकाश खे असां खां सवा बाबा ॿियो केरु सुञाणे? माना रांदि वरी बि मौत जी मुंहं में, आकाश वरी बि मौत जे ख़तरे में। बस दुआ कयो, दुआ कयो त इहो आकाश मरी पवे, का मुंहिंजे अंदर जी बाहि उछामे, छो त मुंहिंजो सभु कुझु बर्बाद करण वारो इहो ई आकाश आहे। 1000 चक्कर समझाइण जे बावजूद
तुंहिंजी इहा साॻी ॻाल्हि आख़िर छो? हुन करे जो मोहब्बत हिकु चुका थींदी आहे ऐं हिकु सां ई थींदी आहे। रखे नींहं जो नातो जुदाई न थींदी, खुदा जो कसम बेवफाई न थींदी। करे मोहब्बत असां सां विसारी मतां, असां खां ॿीहर दिलि लॻाई न थींदी। पर सोनेती तोसां दिलि लॻाई न कंदी। ॾिस सोनीती, मूंखे मजबूर न कर। जेका मां मोहब्बत तोखां घुरां पियो उहा ज़ोर ते न वठां। जोर ते मोहब्बत मिलंदी आहे छा? ज़ोर ते मोहब्बत न मिलंदी, पर मां तोखे असुल लाइ कैद करे रखंदुसि। कैद करे रखंदे? एतिरी तो में ताक़त आहे जो सोनेती खे कैद कंदे। तूं शायद इसरार खान जी ताक़त खां अण वाक़िफ़ आहीं। मां त इहो चाहियां थो कुर्ब सां कुर्ब मिले, न त मुंहिंजे अॻियां तोखे खणण चपटी वॼाइणी देर आहे। इहा तुंहिंजी भुल आहे। इहो त वक़्तु ॿुधाईंदो आहे, वक़्त जो इंतज़ार कर। सुल्तान हथियार जे जोर ते असां खां ॾाढो थी वियो। हाणे त अहिड़ो मथां कड़कंदो सांस जो हथियार कढण जो मौक़ो ई कोन मिलंदुसि। अगस्त तूं जंहिं महिल हुकुम कंदे असां हलण लाइ तयार आहियूं। दिलसाद, जंहिं महिल जो अॼु हींअर ई हलंदासीं कुंजल खे आजाद कराइण। एतिरो जल्दी हलण मुनासिब न आहे, छो जो सुल्तान पंहिंजे बंदोबस्त सां हूंदो। छा हुन जे बंदोबस्त खे ॾिसी असां वक़्त जो इंतजार कयूं? हाणे हिकु घड़ी बि कुंजल उन शैतान वटि रहण कोन ॾींदुसि। मूंखे कंहिं बि हाल में कुंजल खपे, सो बि अॼु जे सिज में। इहो मुनासिब न आहे आकाश। दिलसाद, जेके महबूबनि ख़ातिर पंहिंजो सिर तरीअ ते रखे घुमंदा आहिनि, उन्हनि खे मौत जो को बि खौफ़ न आहे हूंदो। ऐं आकाश ख़बरवार हूंदे बि चुप करे वे। इहो आकाश खे कोन थो चुकाए। तुंहिंजे अंदर ई तव्हां खे सम्झां थो, पर भरम न ॼाण। मूंखे हर हाल में कुंजल घुर्जे। मूंखे पंहिंजे दुश्मन खे मारे कुंजल हासिल करणी आहे। छो न सुल्तान पंहिंजे माण्हुनि जा जथा गॾु करे, पर हिक हिक खे मौत जी निंड सुम्हारे कुंजल खे हासिल कंदुसि मां। जे नथो मुड़ी त असां तोसां गॾु आहियूं। रघु पेड़ खां ॿाहिरि बीठो आहे। ठीकु आहे, हलो हली हथियार खणी बंभोर खे बाहि लॻायूं। जेकॾहिं मूंखे बंभोर साड़णो पियो उहो बि साड़ींदुसि, पर मूंखे कुंजल घुर्जे। हल। आकाश कैसे वणे वियो आहे? हल कोमल, चाची मोहरा खे ॿुधाओ। चाची, चाची, छा थियो आहे? तूं ये परेशान दौड़ंदी आई आहीं? चाची, आकाश अलाए कंहिंसां विहण वियो आहे, दिलसाद सां गॾु। आकाश कंहिंसां विहण लाइ छो वेंदो? सच पई चवां चाची, मूं पंहिंजे कने ॿुधो आहे ऐं अखी ॾिठो आहे। मालिक ख़ैर कजां। इहो अहवाल त अदा डूंगर खे ॿुधाइण खपे, जीअं हू आकाश खे रोके। हल हल जल्दी हल।
बस अगर है आदिल तो परेशान है तू हालार वारन चांदनी के खयो था वंजन तुम बस चल मैं चांदनी के छड़ाया चाहता हालार जो निशानो तव्हां ॿिन्हिनि जे सीननि ते आहे जे मूंखां बचणु चाहियो था त चांदनी मां हथु कढो मुंहिंजो निशानो बि तुंहिंजे सीने ते आहे इसरार खान इज्जत सीने में अथई तव्हां हलियो वञ अॼु इसरार खान तव्हांखे मारे बि छोकिरी वापसि कंदो जे अथई ताक़त त पोइ छोकिरी वराए ॾिस ही छोरी मरंदी ही छोरी त पोइ अॼु मरण लाइ तव्हां बि तयारु थी वञो खत्म थी वयूं असांखे कहिड़ी ख़बर त इसरार खान असांजे साम्हूं ईंदो जेकॾहिं इहा ख़बर हुजे हा खोड़ सारो सामान खयूं अचूं आहे इसरार खान जे मारण जे लाइ पर हीअ छोकिरी वापसि करणु असांजी बेइज़ती आहे का भी चालाकी कयो तो वह चालाकी तव्हांजी मौत बणबी चांदनी ॿाहिरि अच गाड़ी में वे मुखी पासा छो छा थियो आहे जो वॼंदी थी अची वो चांदनी की हालार वारा गवा करे विया ये हलार वारा केर आहिनि छो खणी विया आहिनि चांदनी खे मुंहिंजी भेण खे हालार वारा खणी आया तयार वञ जेतिरा माण्हू कपनी पेड़े मां वठी वञ हथियार बि खणी वञ चांदनी खे आज़ाद कराए केतिरा बि माण्हू मारणा पइजी वञनि मारे छॾजांइ पर चांदनीअ खे आज़ाद ज़रूर कराइजांइ वॾा हरामी आहिनि छोरा मासूम छोरीअ खे खणी विया आहिनि मुखी बासा मां हलां थो वाह रे जुगनू वाह
मूंखे डूंगर अची रहियो आहे। मां सम्झां थो त हिनखे आकाश ऐं सुल्तान जे झेड़े जी का बि ख़बर कोन्हे। उन करे हली मसइले खे वधाए बाबा। मुखी बासा जो ख़ैर घुर्जे बि ख़ैर खुस्ता आहीं न? हा मुखी बासा बाबा तव्हां जूं दुआऊं आहिनि। बाबा को मसइलो हुयो, तव्हां वॾा आहियो, सचम त तव्हां ताईं पहुचाए। मसला बि इंसान जी ज़िंदगीअ जो हिसो आहे। जेको वॾेपण जो ख़िताब मिलियो आहे उन करे ई मिलियो आहे त नंढनि वॾनि मसइलनि खे हल करे सघां। ॿुधाए जुगनू कहिड़ो मसइलो आहे? बाबा तव्हां त वॾा आहियो, तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजी इजाज़त खां सवाइ हिन पेड़े जो को बि शख़्स को कदम नथो खणी सघे। वाकई इहो हिन पेड़े में राय अमल आहे ऐं कंहिं बि शख़्स खे ख़ुदि मुख़्तियारी न आहे। मुखी बासा पोइ आकाश पंहिंजा फ़ैसिला पाण शुरू करे ॾिना आहिनि। बाबा मुखी जे मौजूदगीअ में आकाश खे कहिड़ी ताक़त आहे जो पंहिंजा फ़ैसिला पाण करे? मुंहिंजी मौजूदगीअ में जेको फ़ैसिलो पाण कंदो न उनजे घाट मथां मुंहिंजे उसूलनि जी तलवार ज़रूर किरंदी। पोइ छो न उहो आकाश ई हुजे। तूं ॻाल्हि कर, आकाश छा कयो आहे जो हुनजे ख़िलाफ़ तूं मुंहिंजा कन भरे रहियो आहे? न न मुखी बासा न, मां भला कंहिंजे ख़िलाफ़ कंहिंजा कन छो भरींदुसि? बाबा मां त तव्हांखे आगाही कई। पोइ ॿुधाए आकाश पेड़े जे ख़िलाफ़ कहिड़ो कदम वधायो आहे? आकाश कुंजल जी ॻोल्हा में सुल्तान व्याजीअ सां विड़ियो आहे त हुनजे वधंदड़ कदम में पंहिंजे उसूलनि जा अहिड़ा त खड़ा पाराईंदुसि जो कदम चुरी न सघे। इसरार ख़ान तो असांजे वात मां ग्रह कढी वॾी ग़लती कई आहे। हिनजी सज़ा तोखे एतिरी भयानक मिलंदी जो तुंहिंजी सज़ा ॾिसी आसमान बि रोईंदो, ज़मीन बि दाऊं कंदी। हाणे हर रहंदड़ साह वारी शइ जो हियाव फाटंदो, दिलियूं टुटंदियूं। एहसान खान जी हाणे तयारियूं कर। तयारियूं छा जूं? हथियार बि आहिनि त माण्हू बि आहिनि। पोइ वक़्त ते कर। वक़्तु असांजे हथ में आहे, तय करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पोइ अॼु जो ॾींहुं इसरार खान जे मौत जो ॾींहुं आहे। इसरार खान जो लाश चंगेज़ खान खे तोहफ़े में ॾियणो आहे ऐं असां पंहिंजे अंदर जी बाह इसरार खान जे रत सां विसाईंदासीं। ऐं इसरार खान जे भाइरनि खे मौत जो कफन असां ॾींदासीं। कफन उनखे अहिड़ी तरह मारींदासीं जो कफन ई नसीब न थींदुसि। त पोइ देर न कर, अंदर टके थो। अॼु ताईं को सूर मोहिड़ो बेताई नाहे थियो जेको असांखे नाकामी जा गस ॾेखारे। नाकामीअ जा गस असां लाइ न, नाकामी इसरार खान लाइ हूंदी। त पोइ अॼु इसरार खान जे मथां खड़कंदासीं, हिकु धक ॻाल्हि ई ख़तम। शाबाश लयार शाबाश, वाकई तूं बहादुर शख्स आहीं जो चांदनी खे आजाद कराए वठी आहीं। की बसा वो त सुठो थियो जो छोरी वापस आई, पर हुननि हिनखे खयो छो? चोरी छा आहे? ॻाल्हि ॿुधा। बस वधारे हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हा। मां उन्हनि चौलमनि खां पाण हिसाब वठंदुसि। वो सम्झनि था त कखान घरनि में रहनि था, पर हुननि खे असांजी ताक़त जे अंदाज़े जी ख़बर न आहे। हुननि जेका असां सां नाइंसाफ़ी कई आहे उन्ही जो प्लान थींदो, अहिड़ो थींदो जो यादि कंदा। बराबरि इहा ॻाल्हि सही आहे ऐं बख़्शण जहिड़ी बि नाहे। असां इहो प्लान ज़रूर थियणु खपे। अहिड़ो प्लान कयो तव्हां बि वञी हुननि जी छोरियूं खणी अचो त हुननि खे ख़बर पए त कंहिंजे नंगनि में कीअं हथ विझबो आहे। चांदनी तूं हल अंदर। यार केरु हुया उहे माण्हू
मुखी बासा जोरावर जा ॿाहिरि हुया। यो तरीक़ो सही न आहे। हल इहो किताब जागीरदार हुजनि, इहो तरीक़ो त न आहे न कंहिंजे इज्जत में हथ विझजनि। अॼु हुननि ॿाहिरि कयो आहे, सुभाणे अची पेड़े में पवंदा। तव्हां वञी हुन सां विढ़ो, जिथे बि नज़र अचनि हुननि जो हॾा गुॾा भुञी मंडो करे छॾियो हुननि खे। जे पोइ बि न मुड़िया त मां पाण जोरावर सां मिलंदुसि। जेको हुकुम मुखी बासा आया त भॼी न वेंदा। मुखी बासा रुगो अख ते चढ़नि, पोइ असांजो कमु आहे। शाबाश, वञो वञी दग पकड़ियो। जेको छोरनि खे तंग करे हुन जूं जॻूं भञी मंडो करे छॾियोसि। हाणे त वात टुकाणी थी वई चंगेज़ खान सां। हाणे असां बि आज़ाद, इसरार खान बि आज़ाद। आज़ाद बि ईअं जीअं आसमान ते उड़ंदड़ पखी। असां बि चंगेज़ खान खे ॻाल्हियुनि में अहिड़ो फासायो आहे जो हुनखे का वाट ई न ॾिनी। चंगेज़ खान हक़ जताए त पंहिंजे भाउ ते जताए, असां ते छो? वठेसि पंहिंजो भाउ चयो कोन थो, वरी असांखे थो चए। हालत ॾिसो माण्हुनि जी, जलजन पंहिंजा कोन था, मिनथू ॿियनि खे। किसान खान जी हाणे ईअं सम्झ, खुलम खुला जहिड़े जो ऐलान आहे, कंहिं बि क़िस्म जी रिआयत न थियण घुर्जे। एहसान खान तूं फिकर न कर, हाणे केर बि विच में आयो न, गोली हिक, मुड़ुस ख़तम। थियण बि ईअं घुर्जे, जेको असां सां टक्कर खाए उहो ज़मीन ते न हुजे। उन लाइ इसरार खान जे साह जी रग वठणी पवंदी। बिल्कुलु ईअं ई थींदो। हिननि में ज़िद्दी छोरी आहे सोनेती, हुनखे सबक सेखारणो आहे। त पोइ हल हली कंहिं हिक न हिक खे खणी था अचूं। अदा चाचा साईं वारनि चंगेज़ खान वारनि सां विढ़णु शुरू कयो आहे छा? अमा अतिशा बना त सही चई रही आहे। पर छो, छा ते जहिड़ो थियो हुननि जे विच में? दर हकीकत इहा आहे त कच्ची बस्ती में छोकिरियूं आहिनि, उन्हनि तां जहिड़ो थियो आहे। छोकिरियुनि तां जहिड़ो? चंगेज़ खान ऐं वकार खान मूंखे रस्ते ते मिलिया हुया। चयनि त असां हालार खान खे सम्झाइण आया आहियूं त जहिड़ो न कयो, तव्हां खणी मुड़ो जेकॾहिं इसरार खान ज़िद तां नथो लहे त। पोइ उन्हनि तोखे छा चयो? अमा इहो ई त इसरार खान हिकु बस्ती जी छोकिरी ते आशिक़ आहे ऐं हालार खान ऐं एहसान खान उन बस्ती जे छोकिरनि ते बुरी नज़र सां तंग था कनि। छा हाणे हिन जागीरदारनि जो मक़ाम वञी इते पहुतो आहे? रस्ते वेंदड़ छोकिरियुनि ते बुरी नज़र था रखनि? खानदानी न खानदानी माण्हू जी सुञाणप आहे। ही त हवेली जी हक़ीक़ी माण्हुनि खे मारे पाण वारिस थी विया आहिनि। बाक़ी सही थी चवी अमा, इन्हनि खे कहिड़ी ख़बर इज़त ऐं मक़ाम जी? इन्हनि खे कहिड़ी ख़बर रिश्तनि जी? हे त टोड़ण ॼणनि, जोड़ण न। हाणे अहिड़ी तबाह परती हिन बेड़े जो ही सॼो बेड़ो परेशान हूंदो। इहा बाहि बरी कीअं? छा आकाश खे ॿुधाए आहे छा त कूंजल सुल्तान वटा? रुगो ॿुधाए न, पर बाहि खे सोलो पढ़ाए मोटियो आहे। इहो बाहि जो सोलो सुल्तान खे साड़ींदो बि या तोड़ींदो? सुल्तान आकाश खां तमामु घणो आहे, माली जानी या बेड़ जे लिहाज खां। आकाश के वाह जो ठाहे ठाहे थक आयो। माना त आकाश खे माण खां सवा जान न छॾींदे? बिल्कुलु न, छो जो हुन मुंहिंजी कूंचल खे पंहिंजो माइल कयो। कूंचल जी दिल में मुंहिंजे लाइ नफ़रत पैदा थी, वो बि आकाश जे करे। जेकॾहिं आकाश कूंचल ऐं मुंहिंजे विच में न अचे त शायदि अॼु कूंचल जुगनू जी हुजे। ऐं ॿी ख़बर गूंदर खां पई आहे त कूंचल बि सुल्तान वटा।
माना त पक थी त कुंजल सुल्तान वटा हाणे आकाश हर हाल में कुंजल खे उतां वठण वेंदो। मुश्किल आहे बाबा, मुश्किल आहे। छो त सुल्तान वॾी रिपा हुनजो वॾनि वॾनि माण्हुनि मालदारनि सां वास्तो आहे। ऐं आकाश रे असां खां सवा बाबा ॿियो केरु सुञाणे? माना रांद वरी बि मौत जी मुंहं में, आकाश वरी बि मौत जे खतरे में। बस दुआ कयो, दुआ कयो त इहो आकाश मरी पवे, का मुंहिंजे अंदर जी बाहि ॿुझा में। छो त मुंहिंजो सभु कुझु बर्बाद करण वारो इहो ई आकाश आहे। हजार चक्कर समझाइण जे बावजूद तुंहिंजी इहा साॻी ॻाल्हि आख़िर छो? हुन करे जो मोहब्बत हिकु चुका थींदी आहे। कुंजल खे आजाद कराइण एतिरो जल्दी हलण मुनासिब न आहे, छो जो सुल्तान पंहिंजे बंदोबस्त सां हूंदो। छा हुन जे बंदोबस्त खे ॾिसी असां वक़्त जो इंतजार कयूं? हाणे हिकु घड़ी बि कुंजल उन शैतान वटि रहण कोन ॾींदुसि। मूंखे कंहिं बि हाल में कुंजल खपे, सो बि अॼु जे सिज में। इहो मुनासिब न आहे आकाश। दिलसाद जेके महबूबनि ख़ातिर पंहिंजो सिर तरीअ ते रखे घुमंदा आहिनि, उन्हनि खे मौत जो को बि खौफ़ न आहे हूंदो। ऐं आकाश ख़बरवार हूंदे बि चुप करे वे, इहो आकाश खे कोन थो चुकाए। तुंहिंजे अंदर ई तव्हां खे सम्झां थो, पर ऐं वरमन न ॼाण। मूंखे हर हाल में कुंजल घुर्जे। मूंखे पंहिंजे दुश्मन खे मारे कुंजल हासिल करणी आहे। छो न सुल्तान पंहिंजे माण्हुनि जा जथा गॾु करे, पर हिक हिक खे मौत जी निंड सुम्हारे कुंजल खे हासिल कंदुसि मां। जे नथो मुड़ी त असां तोसां गॾु आहियूं। रघु पेड़ खां ॿाहिरि बीठो आहे। ठीकु आहे, हलो हली हथियार खणी बंभोर खे बाहि लॻायूं। ऐं हिकु साईं थींदी आहे, रखे नींहं जो नातो जुदाई न थींदी, खुदा जो कसम बेवफाई न थींदी। करे मोहब्बत असां सां विसारी मतां, असां खां ॿीहर दिल लॻाई न थींदी। पर सोनेती तोसां दिल लॻाई न कंदी। ॾिस सोनीती, मूंखे मजबूर न कर। जेका मां मोहब्बत तोखां घुरां पियो उहा ज़ोर ते न वठां। जोर ते मोहब्बत मिलंदी आहे छा? ज़ोर ते मोहब्बत न मिलंदी, पर मां तोखे असुल लाइ कैद करे रखंदुसि। कैद करे रखंदे? एतिरी तो में ताक़त आहे जो सोनेती खे कैद कंदे। तूं शायदि इसरार खान जी ताक़त खां अण वाक़िफ़ आहीं। मां त इहो चाहियां थो कुर्ब सां कुर्ब मिले, न त मुंहिंजे अॻियां तोखे खणण चपटी वॼाइणी देर आहे। इहा तुंहिंजी भुल आहे। इहो त वक़्तु ॿुधाईंदो आहे, वक़्त जो इंतज़ार कर। सुल्तान हथियार जे जोर ते असां खां ॾाढो थी वियो। हाणे त अहिड़ो मथां कड़कंदो सांस जो हथियार कढण जो मौक़ो ई कोन मिलंदुसि। अगस्त तूं जंहिं महिल हुकुम कंदे असां हलण लाइ तयार आहियूं। दिलसाद जंहिं महिल चओ, अॼु हींअर ई हलंदासीं।